सुप्रीम कोर्ट बरतरफ़ मुलाज़मन जी बहाली बाबति दरख़्वास्त ॿुधण लाइ मंज़ूर करे वरिती। मनानामे जी दरख़्वास्त रद्द। अदालत सरकारी मुलाज़मन खे घर ख़ाली कराइण खां रोके छॾियो। धुरियुनि खे नोटिस जारी। ॿुधणी 29 नवंबर ताईं मुलतवी। सरकारी मुलाज़मन जी बरतरफ़ी में वफ़ाक़ी सरकार जो मौक़िफ़ न ॿुधो वियो आहे। मुलाज़मन जी बरतरफ़ी बुनियादी इंसानी हक़नि, सिविल सर्विसिज़ ऐं फेडरल सर्विसिज़ एक्ट जी भञकड़ी आहे। अटॉर्नी जनरल सरकारी मुलाज़िम बहाल थिया त फाइनेंशियल कास्ट हुकूमत खे अदा करणी पवंदी। बरतरफ़ मुलाज़मन खे सरकारी घरनि मां न कढियो वञे। सुप्रीम कोर्ट T20 वर्ल्ड कप जे फाइनल में न्यूज़ीलैंड सां मुक़ाबलो केरु कंदो, फ़ैसिलो अॼु थींदो। ॿिए सेमीफाइनल में पाकिस्तान जो मुक़ाबलो ऑस्ट्रेलिया सां थी रहियो आहे। क़ौमी क्रिकेट टीम कैंगरूज़ खां दौरो मुलतवी करण जो प्लान करण लाइ बेचैन। विकेट कीपर बैट्समैन मोहम्मद रिज़वान ऐं ऑलराउंडर शुएब मलिक सेमीफाइनल लाइ फिट करार। PCB जो चवणु आहे त मोहम्मद रिज़वान ऐं शुएब मलिक मुकमल तौर सिहतयाब आहिनि। ॿई रांदीगर सेमीफाइनल खेॾणु चाहिनि था। मुखालिफ धुर जी स्टीयरिंग कमेटी जो इजलास। PP यूसुफ रज़ा गिलानी, नवीद कमर, नून लीग जो ख्वाजा आसिफ, अयाज सादिक, साद रफ़ीक ऐं ॿियनि जी शिरकत। हुकूमत ख़िलाफ़ पार्लियामेंट में सहकार वधाइण ते इतफ़ाक़। वज़ीर आज़म, सेनेट चेयरमैन ऐं स्पीकर ख़िलाफ़ बेतमादी वारी रिथ आणण वारे मामले ते बि ॻाल्हियूं। पार्लियामेंट में मुखालिफ धुर जी पार्टियुनि जो मुतहद थियणु सुठो सवण आहे। यूसुफ रज़ा गिलानी इत्तेहादनि सां हुकूमत खे जल्द घर मोकिलण में कामयाब थींदासीं। ख्वाजा आसिफ हुकूमत EVM चूंड सुधारनि, ॿियनि बिलनि ऐं ॿी कानून साज़ी लाइ मुखालिफ धुर खे राज़ी करण लाइ सरगर्म। ऑपोज़िशन के बिलनि ते ॻाल्हियुनि जी आछ। वज़ीर आज़म इमरान ख़ान सां क़ौमी असम्बली जे स्पीकर असद कैसर जी मुलाक़ात। इमरान ख़ान EVM चूंड सुधारनि ऐं ॿियनि बिलनि जी मंज़ूरी लाइ मुखालिफ धुर खे राज़ी करण जो टास्क असद कैसर खे ॾेई छॾियो। स्पीकर EVM समेत ॿियनि बिलनि ते मुखालिफ धुर खे एतमाद में वठंदो। बाबर इवान जो चवणु आहे त मुखालिफ धुर कानून साज़ी में हुकूमत सां सहकार न करे रही आहे। हुकूमत ॻाल्हियुनि जा दरवाज़ा कॾहिं बि बंदि नाहिनि कया। पार्लियामेंट जो गॾियल इजलास कुझु ॾींहनि लाइ मुलतवी कयो वियो आहे। मुखालिफ धुर सां राब्तो करे गॾियल इजलास मुलतवी करण जी ॻाल्हि दुरुस्त नाहे। इजलास मुलतवी करण जो मतिलबु हुकूमत वटि नंबर पूरा नाहिनि ऐं वज़ीर आज़म अक्सरियत विञाए चुको आहे। इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन बाबति कंहिं सां बि इतफ़ाक़ राय पैदा नाहे कयो वियो। चूंड निज़ाम रुॻो हिक पार्टी जी मर्ज़ीअ सां तब्दील न थींदो। PP सेनेटर शेरी रहमान ईंदड़ 3 महीना निहायत अहम आहिनि पर कुझु बि न थींदो। चूंड सुधारनि ते इतिहादनि जा ख़दशा आहिनि। स्पीकर पार्लियामेंट जो गॾियल इजलास मुलतवी करण जो फ़ैसिलो सोचे सम्झे कयो हूंदो। मुखालिफ धुर 3 सालनि खां TV जी स्क्रीन में फाथल आहे। इमरान ख़ान 5 सालनि जो मुदो पूरो कंदो। शेख रशीद सदर आरिफ अलवी चयो आहे त महांगाई खेनि विरसे में मिटी। इमरान ख़ान मुल्क में ख़ुशहाली आंदी आहे। वज़ीर आज़म सिंध सां मोहबत करे थो। कालाबाग डेम वक़्तु बि इमरान ख़ान चयो सभिनी जे राज़बे खां सवाइ डेम न ठहणु घुरिजे। डिक्टेटरनि हमेशह सूबे जा अख़्तियार ख़तमु कया। जमहूरियत में अख़्तियार हेठी सतह ते मुंतक़िल थियनि था। अरब शिकारनि जी वीडियो ठाहिण सां क़तल थियल नाज़िम जोखे केस में गिरफ़्तार वधीक PPMK जाम अवे समेत 3 जवाबदारनि जे रिमांड में 5 ॾींहनि जी वाद। जवाबदारनि खे 16 नवंबर ते ॿीहर पेश करण जो हुकुम। अदालत में आम माण्हू जी दाख़िला ते पाबंदी। वकीलनि जो जवाबदारनि ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो। नारेबाज़ी अफ़ज़ल जोखे जो चवणु आहे त खेसि पुलिस जांच ते एतमाद नाहे। समूरी सिंध ऐं वकील साणुसि गॾु आहिनि। खेसि धमकियुनि जी परवाह नाहे। उमीद आहे त साणुसि इंसाफ़ ज़रूरु थींदो। अफ़गानिस्तान जी सूरत हाल ते इस्लामाबाद में ट्राइका प्लस इजलास। शाह महमूद कुरैशी जो चवणु आहे त अफ़गानिस्तान में इंसानी अलमियो जनम वठी रहियो आहे। आलमी बिरादरी हंगामी बुनियादनि ते अफ़गानिस्तान जी मदद करे। काबुल में हिकु नई इंतिज़ामिया पाल ऐं अबूरी काबीना क़ाइमु थी चुकी आहे। गॾियल क़ौमुनि बि अफ़गानिस्तान जी मदद जी हिमायत कई आहे। इलेक्शन कमीशन वफ़ाक़ी वज़ीर आज़म स्वाति खे जवाब दाख़िल करण लाइ 16 नवंबर ताईं जी मोहलत ॾेई छॾी। ॿुधणी मुलतवी। आज़म स्वाति जो चवणु आहे त वज़ीर आज़म इमरान ख़ान तरफ़ां अधु कलाक अंदरि अदालत में पेशी आई नई कानून जी कामयाबी आहे। चूंड सुधारा आणणु पार्लियामेंट ऐं वज़ीरनि जो बुनियादी कमु आहे। इलेक्शन कमीशन चूंड सुधारनि लाइ अहम किरदारु अदा कंदी।
वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी चयो आहे त तस्लीम कनि था त मुल्क में महांगाई आहे। सॼी दुनिया में महांगाई जी इहा ई सूरत हाल आहे। मुआशी बहितरी लाइ क़दम खयां पिया वञनि। आबादगारनि जी आमदनी में इज़ाफ़ो थियो आहे। अॾावती शोबे में बहितरीन सीड़पकारी थी रही आहे। सिंध में वरी तबाही थी आहे। ऑफिसरनि खे करप्शन जे निज़ाम जो हिसो बणायो वियो आहे। 3 अॻूणनि चीफ सेक्रेटरियुनि ते करप्शन जा केस हली रहिया आहिनि। नेब ऑफिसरनि खां 35 अरब रुपयनि जी उगाड़ी कई। रोटेशन पॉलिसी ते अमल न कंदड़ ऑफिसरनि करप्शन में मुलविस आहिनि। मुख़ालिफ़ धुर अॻवान हलीम आदिल शेख। हज़ारा बिरादरी जी टारगेट किलिंग जे केस में डीजी नेक्टा 16 नवंबर ते सुप्रीम कोर्ट तलब। वाक़े जी जाच लाइ JIT जोड़ी वई आहे। हिक लाश जी DNA लाइ नमूना पंजाब फॉरेंसिक लैब मोकिलिया विया आहिनि। IG बलूचिस्तान IG साहब तव्हां क़ब्रू खोटरे माण्हू ॻोल्हे रहिया आहियो। जीअरनि माण्हुनि में मुग़वी अली रज़ा खे ॻोल्हियो। लाश जो ॿुधी मुग़वीअ जे वारसनि ते छा गुज़रंदी हूंदी। चीफ जस्टिस मुग़वीअ जो अञा ताईं बाज़ियाब न थियण पुलिस जी नाकामी आहे। जस्टिस काज़ी अमीन। पाने आख़िर मां अगवा थियल 2 भाउरनि जी बाज़ियाबी लाइ वारसनि जो एहतजाजी मुज़ाहिरो। क़ौमी शाहराह ते धरणो। संदन चवणु आहे त नौजवान शफ़ीक ऐं अब्दुल रहीम वाघो खे सांगी थाणे जी हद मां अगवा कयो वियो, जेके बाज़ियाब न थी सघिया। मुग़विन खे फौरी तौर बाज़ियाब कराए परेशानी ख़त्म कई वञे। मोरे वेझो संगामती तकरार तां नारी बेदर्दीअ सां क़तल। एम्बुलेंस न मिलण सबबि मढ़ मोटरसाइकिल ते अस्पताल आंदो वियो। वाक़े सबबि इलाइक़े में ॾहकाउ। सखर में हथियार बंदनि 5 ॿारनि जी माउ खे क़तल करे लाश फिटो करे छॾियो। केतिरा ई कलाक गुज़रण बावजूदि पोस्टमार्टम न थी सघियो। वारसनि जो चवणु आहे त यसुदा बागड़ीअ जूं सोनियूं वालियूं लाहे खेसि बेदर्दीअ सां क़तल कयो वियो आहे। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में उरड़ीअ जे मर्ज़ ते ज़ाब्तो न अची सघियो। कश्मीर में वधीक 2 मासूम ॿारड़ा उड़ीअ विघे फ़ौत। वालिदैन खे बेहोशी जा दौरा। इलाइक़े में सोग। ख़ैरपुर सिविल अस्पताल में नौजवान डॉक्टरनि जी मुबैना ग़फ़लत सबबि फ़ौत। वारसनि जो एहतजाजी मुज़ाहिरो। डॉक्टरनि ख़िलाफ़ कार्रवाई करण जो मुतालबो। भारतीय जेलनि में क़ैद 26 मुहाणनि जी आज़ादी लाइ जाती में एहतजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो। अॻवाननि जो चवणु आहे त मच्छीअ जो शिकार कंदड़ मुहाणनि खे बिना कंहिं जवाज़ भारत में क़ैद कयो वियो आहे। मुल्क में कोरोना वायरस सबबि वधीक नवां मरीज़ पोइ तंग वधी 28,575 थी वियो। 637 नवां केस ज़ाहिर थियण बाद 12,78,751 खां वधीक वायरस मुतासिर। 23,270 एक्टिव केस। 12,26,906 मरीज़ सिहतयाब। आकारी केसनि जी शरह 1.30% रिकॉर्ड कई वई। सिंध TV नेटवर्क जे सॾ ते इल्म पिरायो। सिंध सवारियो जे सिरे हेठि सक़ाफ़ती ॾियारो मल्हाइण लाइ धरती धड़ियुनि जूं तयारियूं जारी। मुख़्तलिफ़ शहरनि में तालीमी जागरता पैदा करण लाइ सेमिनार ऐं तक़रीबूं कोठाइण लाइ हिक ॿिए सां राब्ता मच ऐं सुघड़ कचहरियूं करायूं वेंदियूं। सिंध जी सक़ाफ़ती रांदि मल्ह मलाखड़ी जा पिणु मुक़ाबला कराया वेंदा। नवाब अली मोहम्मद में ज़रई ज़मीन ते कब्ज़े ख़िलाफ़ ॻोठाणनि जो 3 ॾींहं एहतजाजी मुज़ाहिरो ऐं बुख हड़ताल। ॻोठाणनि जो चवणु आहे त बासरनि संदन 6 एकड़ ज़मीन ते कब्ज़ो करे पाणी बंदि करे छॾियो आहे। संदन घरनि ते कब्ज़ो करे बेदख़ल कयो पियो वञे। कोट गुलाम मोहम्मद में अदालती हुकुम ते पुलिस पारां 2 ज़मींदारनि जे ज़मीनुनि ते छापा। 9 हारी बाज़ियाब। अदालत हारियुनि जी मर्ज़ीअ सां ज़िंदगी गुज़ारण जी इजाज़त ॾेई छॾी।